नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पारां घोटकी की तंज़ीम साज़ी करण ते पीपी के कारकुननि में ख़ुशी की लहर। पीपी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो पारां घोटकी ज़िले के उहदेदारनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीपी ज़िले इतलात ऑफिस में पीपल्स पार्टी के कारकुन ख़ुशी में मिठाई विराई वई है। उहदेदारनि खे हार पाराए विया। इन मौके ते अब्दुल मजीद लाखो के ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी, हसन चाचड़ के सिटी घोटकी जो जनरल सेक्रेटरी, अब्दुल गनी लाखो के सीनियर नायब सदर चूंडजण ते मुबारकबाद ॾिनी है। इन मौके ते उहदेदारनि खिताब कंदे चयो है त असां पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी और मीर बाबर खान लुंड जा निहायती शुक्रगुजार आहियूं, जंहिं असां ते एतमाद कंदे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं। असां पंहिंजी ज़िम्मेवारियूं ऐसन तरीक़े से अदा कंदासीं, अवाम जी ख़िदमत कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।